वमा तगा अहरी रविश रवल बी यमशी बी यल्टेको अहरी चाल चलल वो सैयद ते सजल अदा कल पुछी तो कहरी से गुल जो मुर्शिद घट कोन सुभान अल्लाह सैयदना सैयद आशिक अली शाबाश सुभान अल्लाह रहमतुल्लाह अलैहि जे जियरे पंहिंजा कांजी सुभान अल्लाह खट ते सुमी पियो मदीने जी वजह खां पुछो सही ही छा फरमायो जेके कुल्लो ॾियो आहे मुंहिंजी खट खे कुल्लो ॾियो वरी सुभान अल्लाह मोहिजा अल्लाह साईं मोहिजा अल्लाह साईं मुझो अर्ज़ ही अघाई या आरज़ू सीने में मुझो घर बने मदीने में मौत थे मदीने में मजा अल्लाह साईं नबी हरम दर में मुझो पढ़न जनाज़ो नबी हरम दर में मुझो पढ़ जनाज़ो जन्नतुल बकी में मदफून कल जनाज़ो या बाजड़ी को चाहे यूं को अमल नाए कमजोर मुँह मिस्कीने में मुहिजा अल्लाह साईं मुहिजा अल्लाह साईं मदअली अगाई मौत थे मदीने में मदा अल्लाह साईं यार मुसलमान भाइयों नहीं अल्लाह जे बाने अग में उठाए चलो तो मोटंदा सी कौन सुभान अल्लाह मौला मदीनो निकार ओए भली मां लहन उदागा चल जाला मदीनो खार पागल मार लहन उदागा पानी अरब शरीफ जो मियां पानी अरब शरीफ जो मियां पहरिया मुख्य प्यार वे भली बान खुदा मेरा मदीनो खार भली बान खुदा असांजे मां जंग के चेयरमैन अदा हाफ़िज़ इम्तियाज़ जो मुर्शिद घट को सुभान अल्लाह सैयद गुलाम जीलान सजीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह रमजान में संज मिसाल जो मुझे वो बेले जरतो बड़ो चुस्ता खबर आई हम घर सुतो लगी या बुखारी साईं जो जनाब ने भेजे थी ख्वाब में इंसान बकली में
तमाम घणा बुजुर्ग आया जनाज़े पढ़ो अब वरी घड़ी दिसा बाद थी विया ऐलान तय जो हिकिड़ो माण्हू पियो चवे त साईं जो जनाज़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ पढ़े सुभान अल्लाह अबू बकर जो वॾो ज़िक्र कयो गुलाम जी तमाम घणो शायर सुभान अल्लाह कहिड़ी शायरी केर कंदे सुभान अल्लाह सो सब तोते खत्म मुझा सोना तुझो कसम सुभान अल्लाह तोते खत्म मुझा सोना तुझो कसम रोजे रब जो कसम सो सब कदे खत्म सोना तुझो कसम कदे खत्म सोना तुझो कसम मुसलमान भाइयों अल्लाह ताला जी दात बरकत फरमायो मुझा बाबू तुझे जिक्र खेवा पंहिंजो जिक्र समझी वेठो आयो बस हूंदी हिकिड़े पासे मुंहिंजो नालो ॿिए पासे तुंहिंजो नालो कलमो हूंदो हिक पासे मुंहिंजो नालो ॿिए पासे तुंहिंजो नालो मुझा बाबू बकरीब क़ुरान हूंदो हिक तरफ़ मुंहिंजो जिक्र ॿिए तरफ़ तुंहिंजो जिक्र हर जाए हर हंधि जिते मुंहिंजो जिक्र उते तुंहिंजो जिक्र मुस्तफा लोने हल जिते जिते मुझी खुदाइया उते उते तुझी मुस्तफाइया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह रब तेरे महबूब जो जिक्र करे सुभान अल्लाह जिक्र करे अल्लाह से फरमायो मुझा महबूब सब मुखे याद करदा ऐं ॿुधो मुझे जिक्र वॾो मादद वारा लाखन वारा सेवन वारा नामचुर वारा सब मुखे याद करदा बिल्कुल पर मां कंहिंखे तो याद कयो सुभान अल्लाह मां तोखे तो सुभान अल्लाह अबा चेहरे जो कसम खणो वध में माण्हू माउ पीउ जो कसम खणो को माण्हू मांझर जो कसम कंदो लाखन जो कंदो लाखा छड़ कुर्बान मुझे महबूब सा रब जी सुभान अल्लाह फरमाए तो वद्दुहा तुझा मुस्तफा तुझे चेहरे जो सुभान अल्लाह वल्लैलि इज़ा सजा तुझे वारन जो कसम सुभान अल्लाह ला उम्रो के तुझी जवानी जो कसम ला उक़सिमु बिहाज़ल बलद तुझे शहर जो कसम सुभान अल्लाह ववालिदिन वमा वलद तुझे मां ऐं पीउ जो कसम सुभान अल्लाह तुझे वालिदैन जो कसम वल असर मुझा महबूब तुझे ज़माने जो कसम वन नजम इज़ा हवा मेरा शरीफ जे अचन जो कसम वरी वापस वञण जो कसम बहुत धन्यवाद आजाद जा कसम लो तो करे सुभान अल्लाह प्यार जा हजब छक इश्क मोहब्बत जो चंद चंद मुझा महबूब करीम सारी दुनिया भई जहान मुखे चाहन था रब राजी रहे पर मां सभिनी जो रब चवंदो आहियां मुंहिंजो मुस्तफा राजी रहे सुभान अल्लाह मुंहिंजो महबूब
मिल्लतुल अर्श इला तहत सरा कुल्लुहुम यतलबून रिदाई वाना अतलब रिदा या मोहम्मद खुदा महबूब जेका तुझी रज़ा मार फजी रज़ा सुभान अल्लाह खुदा महबूब कायनात में 1.25 लाख नबी आया कंजला सिद्ध मोटियो को चंड लतो तो महबूब चयो सज मोटाया तो असा टाइम के कोन छो तुझे चवण ते सज मोटाए सुभान नथल सज मोटिया चंड आसमान जो मैं हिस्सन में हेठ मैं हिस्सन में हेठ हाँ इतनी बकरी गाल मुझे याद आई है हिंदुस्तान की पर पे मस्जिद वाली गाल से पूरी रजी हुई थी और इस सुबह हाँ वजह में तो वायर के बेनी में टेलीफोन करो जी हुआ क्या तो तुम चले सुभान अल्लाह हेना उलमा हेना वली बैठा हिल कुल में जिक्र करने वाला बैठा अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह चवण वारा बाकी अदा बशीर अहमद इन पासे सब मजदूर बैठा हारी बैठा मच्छी जे शिकार वारा बैठा रोबे करण वारा लाबारे करण वारा मजदूर हारी बैठा थनार बैठा अरे आलिम खुदा जे घर में इल्मी कचेरी पे कई वली वरी तरीक़त मार फजुगायो ये जाकर जिक्र पे कया हेना सादरा माण्हू वेठा उन्हनि चयो नमाज़ में देर खुदा जो घर पाण कहिड़ी कचेरी कयूं त बठन चयो अदा कचेरी कहिड़ी पाण वञा हिकिड़ो वेही बाबू वञा मौजदा पढ़े या असीं ॿुधूं था असां वरी महबूब जी कचेरी था कयूं साईं जो आयो मदीने जो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खामोश थे साईं जी अग में आलमन के खोला खुदा के घर में बैठा केड़ी कचेरी पहली अर्ज को से असा दीनी इल्मी कचेरी सुभान अल्लाह है ना अवा छा पे असा मार्फत तरीके में अवा जिक्र ये साठड़ा इन जो हे त जान चलाया छो त इल्म ए मार्फत तरीके जिक्र अल्लाह जो मस्जिद वाला जी घर असा अल्लाह जो जिक्र कोन पे कयो सुभान अल्लाह असा सही जो जिक्र सुभान अल्लाह हां साथियो सही जो सुभान अल्लाह अवा केड़ी कचेरी गुफ्तगू पे कयो सुभान अल्लाह खुदायो प्यारा मुसलमान भाईरो साईं के अर्ज कयो सुनो असा सादरा असा गरीब मिस्कीन असा हारी असा मजदूर असा कुर्बी असा धनार बेटा आसी घर खुदा जे में वो असा के बियो कुछ को आयो सोना तू जो जिक्र पे कयो सी तू जा गुण पे गाया सी तू जो मिलाद पे बयान कयो सी असा ने बचा बाबू बचा थोड़ा अगे ये कोन आसी अगे जिंदा नु कत्ल करदा सी खदा खुरी पूरी दासी मां फेर जी इज्जत जी खबर कानी बड़े दर्जे जो अदब साजा कोन छुड़वा गासी असा का हाल अब्दुल्ला न खैनी दो न पियनी दो न हलाल हम खुदा नाम जी तमीजा अज जे करी चम पया ते यो कमाल आमिना जे लाल जो है एक अरब के आदमी ने बोल बाला कर दिया खाक के जर्रों को हमको 6 सुरैया कर दिया खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया
पिताई साहब फरमाईंदो गंद जनी जे गोद में पागोड़ा पोशाक अज उन्हनि जी ओताक राजा जी आयो आया आसथियाब मुझा मारो चलब मोर में पसीप पुल वजा बसी मुझा देसी नेर ठरियाब गुंदर सब विसरियाब सुखल शाखो कजू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम या हबीब अल्लाह सारा ज़माना 18,000 जान जानता रब राज़ी रहे रब जो ज़िक्र कंदाल पर मां सॼो ज़िक्र वजा क़ुरान भरियो आहे तो मुस्तफ़ा जे ज़िक्र सां पर सही गुल ज़िक्र अहिड़ो रब कयो आहे कंहिंखे तक थी करे जहिड़ो रब पंहिंजे हबीब जो ज़िक्र अल्लाह फरमाए तो कद जाअकुम मिनल्लाह नूर मुझा महबूब असां तोखे नूर बनाए मोकिलियो आहे किथे रब फरमायो बुरहान मिन रब्बिकुम असां तोखे बुरहान बनाए मोकिलियो आहे या अय्युहल नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो आहे बशीर बनाए मोकिलियो आहे नज़ीर बनाए मोकिलियो आहे रब जे तरफ़ सदीदर करे मोकिलियो आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन असां तोखे रहमतल लिल आलमीन कहिड़ी सोहणी तारीफ़ रब पंहिंजे हबीब जी बयान सुभान अल्लाह कहिड़ो सोहणो ज़िक्र बयान वरी सिर्फ ज़िक्र करण मुंहिंजा माण्हू जेके न तोखे यादि कनि था तुंहिंजो ज़िक्र कनि था तुंहिंजूं महफ़िलूं हलाइनि था पुठियां ॾींहं सुभान अल्लाह हे जेके मां ताईं मिलाद मनायो था बशीर खे मुबारक हुजे जो अॼु महबूब जी दावत करे लाखा शहर में घुरायो सुभान अल्लाह लख मुबारक मोमिनो अज लाखन में सुरहाना पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण लख मुबारक मोमिनो लख मुबारक मोमिनो सनते सुरहाना पंहिंजे मीलाद में आयो मोहम्मद पाण तुंहिंजी मूत सारे शहर में वसंदी रही अर्श का नूरी मलाइक हिन मस्जिद में आया रही रहमतन जी बूंद सारे शहर ते वसंदी रही अर्श का नूरी मलाइक हिन शहर में आया नहीं जलसे में जिब्राइल आयो शहर अरबी तदीन मीलाद में आयो मोहम्मद पाक मुबारक मोमिनो अज सोनते सुहाना तदीन मीलाद में आयो मोहम्मद पाक
मुसलमान भाइयों हिंदुस्तान जो बादशाह मुगलिया खानदान जो बादशाह वो पंहिंजे दौर में 12 रबीउल अव्वल ते वॾे इंतज़ाम एतमाम सां मुंहिंजे मदनी किरदार जो मीलाद कंदो महबूब जो मीलाद कंदो पारे में हिकिड़ी माई हुई उनजी न्याणी हुई समझदार चवण लगी अम्मा पाण त मीलाद कोन था कयूं पाण में एतरी ताकत कान्हे का पर अदा बशीर अहमद मीलाद जी महफिल कोठाई हली पासे गले में वेही महबूब जो ज़िक्र ॿुधूं साईं जा मौजज़ा ॿुधूं मिस्र वारी माई वारो कम कयूं मिस्र वारी यूसुफ अलैहिस्सलाम जने बोली लगी क्या तबशर घणा घुराया सॼे शहर जा नाम सेल खत्म था अच्छा मूंखे ॾियो ये हणी हेलो अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुखे वाइज कंदे 35-36 साल थियो वाइज करे पर हेतरा रावण मुझे को सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों धीअ मां खे चयो मां मुगलिया बादशाह खानदान जो वॾो बादशाह उन मीलाद करायो पंहिंजे घर में हथ हली पाण ते एॾो मीलाद कोन था करे सघो हली पासे में वेही मुंहिंजे सोने हबीब जा मौजा ॿुधी अचो ज़िक्र ॿुधी अचो मिस्र में माई आई त मां बि यूसुफ खे ख़रीद कयुसि सुट खपाइण वारी हुई हज़रत यूसुफ जो गुल बंदो हो सोन चांदी सां पैसनि जो करण हीरन जवाहर सां माण्हू चयो दादी पोड़ी तूं त घर वञ सिज ॾेई वेंदो ऊंधाई थी वेंदी तूं त ख़रीद करे कोन सघंदी माई पोड़ी जे जवाब तां कुर्बान चयईं त मां ख़ुदा जे नबीअ खे ख़रीद करे कोन थी सघां पर अल्लाह जे नबीअ जे ख़रीदारनि में नालो त लिखाए सघां सुभाणे लिस्ट निकरंदी यूसुफ जा ख़रीदार केर आया मन मुंहिंजो नालो निकिरी अचे अवां जेके आया आहियो हथ पुठियां कोन आहियो हर कंहिंखे अबड़ो सबड़ो रब पियो खाराए घर में अॼु आया आहियो त हसनैन करीमैन जे नाले जे आशिक़नि जे लिस्ट में नाला लिखण आया आहियो जा आशिक़ हज़ारियों जा आशिक़ हज़ारियों सैयद साजी यारी कबूल पैसल असल का आया हमारी बानी असल का आया हमारी बानी ये बंदी बेकारी कबूल पैसल जा आशिक़ हज़ारियों कबूल फैसला नसीब जमात जा हबीब आवाज हथ में नसीब जमात जा हबीब आवाज हथ में बड़ियों कनीज़क आवाज दर्जी बड़ियों कनीज़क आवाज दर्जी दिया बुहारी कबूल फैसल आवाज
आशिका हज़ारी या दीवानी हे बंदी बेकारी कबूल फैसला कबूल फैसला मां थी अगर जी आयु मिलाद जो दरसो हले चौकीदार वेठा हिननि वेचारिनि जूं चप्पलूं छिजणियूं हिननि जा कपिड़ा मेरा सेरा वज़ीर चौकीदार सम्झो अंदर वञी पिननियूं अंदर दाखिल थियणो कोन अव्हां जे लाइ जान टकाने का वञो पंहिंजे घर वञो हाणे न्याणी जेका समझदार हुई पंहिंजे अम्मा खे चवंदी वेंदी अम्मा छा असांजो महबूब बादशाहनि जी दावत में ईंदो आहे छा ग़रीबनि ॾे कोन ईंदो आहे मिस्कीननि ॾे कोन ईंदो आहे छा सुभान अल्लाह अम्मा वदन माण्हू जी दावत ते बाबू के दुआ असरे दी तो सुभान अल्लाह मां चवण लगी पुट केड़ी गाल छी करी असन जो महबूब तो जो झंग में अचे पियो हरणी पुकारो चवण लगी तुम में जामन पो त महबूब न काहे में उन जो जामन छी वेठो असंजो महबूबा जो रमजान वारी ईद ते ईदगाह पे वयो रस्ते में एकलो यतीम ॿार उन रुनु पे मुझा प्यारा महबूबन पूछो छो थो रोई अर्ज़ की सोना 28 साल गुजरा साल अम्मा बिजरी हुई बाबो बिजरो इन ईद ते कोने अज को सुरमो पाराण वारो कोने अज तेल कल पाण वारो कोने थोड़ी दिल वारो केर कोने अज मुखे तैयार करण वाली काम काने ईदगाह वठी वञण वारो बाबो कोने त महबूब वेही वियो उन छोरे यतीम खे बि सीने सां लगाए घर खणी आया फरमायूं मोमिननि जी आयशा ही छोरो चलो अज खां पोइ हिन जो बाबो मां मोहम्मद आहियो हिन जी अम्मा तूं आयशा सिद्दीक़ा आहीं सुभान अल्लाह तैयार तू कर ईदगाह मां वठी वञा पुट असांजो महबूब त ग़रीबनि जो बि आहे अमीरनि जो बि आहे मिस्कीननि जो बि आहे अल्लाह जो महबूब त दुआ घुरी वियो आहे मिस्कीननि सां मोहबत करे वियो आहे मौला मूंखे जॾहिं दुनिया में आणी त मिस्कीननि जो पाड़े सिरी बनाए ॾियां जॾहिं दुनिया मां वञा मिस्कीननि जे पाड़े मां वञा मुंहिंजा रब करीब मां मिस्कीननि जे क़ब्रिस्तान में वरी मां क़यामत जे उठा त मिस्कीननि सां गॾु वञा मारू मिट मलीर जा सभई मूं सरदार हशर वेल हिसाब में जॾहिं मोहबत थींदा महदार उतलोयन वारा लख हज़ार पर मारू मजन हे करो हिसाब में छॾे न वेंदो सारियूं सॾ कंदो मुंहिंजो को यार लुके चढ़ी अल्लाह जो महबूब मस्जिद नबी में एक खजीअ जे सुके थुल सां टेक लगाए खुटबो ॾींदो वाढो मुस्लमान जो आयो महबूबन वटि अर्ज़ कई सोना मां अव्हां जे लाइ इजाज़त ॾियो त मिंबर ठाहे अचां पाण मिंबर ठाहे आयो महबूबन खजीअ जो थुल कढाए ॿाहिरि रखराए छॾियो अचानक विच खुतबे में रुअण जो आवाज़ आयो साईं खुतबो पियो पढ़े सहाबी हेॾे होॾे ॼाणनि कंहिंजी ॾियणी रोई आई आहे कंहिंजो पुटु रोई आयो आहे मदीने जा ॿार ॿाहिरि अची करे छा थोरो खजीअ जो रोए पियो सुकल थोरा बजा रोअण जो आवाज़ पियो अचे ॿार पुछनि पिया थोरो तोखे कई हयो आहे थोरो तोखे बुख लॻी आहे तोखे बीमारी आहे छा ॻाल्हि आहे हीअ बीमारी न आहे कहिड़ो हाल सुणां
दिलदार कोई मेहर मुराद नहीं मिलदा कोई मेहर मुराद नहीं मिलदा इश्क अमा